ली सदरी वयस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली। अल्हम्दुलिल्लाहि वलिय्यिही वस्सलातु वस्सलामु अला नबिय्यिही व रसूलिही व हबीबिही। अल्हम्दुलिल्लाहि नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नु'मिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अन्फुसिना व मिन सय्यिआति अमालिना। मन यहदिहिल्लाहु फला मुज़िल्ल लहु व मन युज़लिल्हु फला हादिय लहु व नशहदु अन ला इलाहा इल्लल्लाह व नशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु। ला खालिक इल्लल्लाह ला मालिक इल्लल्लाह ला राज़िक इल्लल्लाह ला मअबूद इल्लल्लाह ला मस्जूद इल्लल्लाह ला मतलूब इल्लल्लाह। अशहदु अन ला इलाहा इल्लल्लाह व अशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु। क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल क़ुरआनिल मजीद वल फ़ुरक़ानिल हमीद। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। वन नज्मि इज़ा हवा मा ज़ल्ल साहिबुकुम व मा गवा व मा यंतिक़ु अनिल हवा इन हुवा इल्ला वह्युन यूहा। अल्लमहु शदीदुल क़ुवा ज़ू मिर्रतिन फस्तवा व हुवा बिल उफ़ुक़िल आला सुम्मा दना फ़तदल्ला फ़कान क़ाब कौसैनि औ अदना फ़अौहा इला अब्दिही मा औहा। मा कज़बल फ़ुआदु मा रआ अफ़तुमारूनहु अला मा यरा। सदक़ल्लाहुल अलीयुल अज़ीम व सदक़ रसूलुहुन नबियुल उम्मियुस सादिक़ुल अमीन व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। जेका दोस्त जागन था उहे बाआवाज़ बुलंद मदीने जमीर हज़रत मुहम्मद मुस्तफ़ा अहमद मुज्तबा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़ाते गिरामी ते बाआवाज़ बुलंद दुरूद सलाम जो नजरानो पेश कर। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आले मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आले मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। काबिल सद एहतराम जनाब सदर मजलिस हजरत मौलाना मोहम्मद उमर सोंदड़ो साहब, बिरादर मुकर्रम हजरत मौलाना मोहम्मद सालेह इंडन साहब, बिरादर मुकर्रम हजरत साईं गुलामुल्लाह हालेजवी साहब, बिरादर मुकर्रम मौलाना सऊद अफजल हालेजवी साहब, स्टेज से मौजूद
अकाबरीन जमीयत उलमाए इस्लाम, ज़ुअमाए मिल्लत ऐं पिंडाल में मौजूद सखर जा गैरतमंद मुजाहिद साथियों, अज जे हिन जलसे दस्तार फजीलत ऐं इस्तिहकाम मदारिस कॉन्फ्रेंस में तवाएं असां अल्लाह रब्बुल इज्जत के राज़ी करण जी नीयत सां जमा थिया आहियूं। दुआ है तशल रब्बु करीम तवाएं असां जी हिन हाज़री के मंजूर व मक़बूल फरमाए। मांखे लगे थो त मांखां वधीक थकल पिया आहियो, मांखां वधीक बीमार पिया आहियो। मां मौलाना सऊद अफजल हालेजवी साहब के चयो तो मुसलसल सफर जे करे, मुसलसल प्रोग्रामन जे करे रात खां वठी मुंहिंजी तबीयत नासाज आहे, बुखार है, जिस्म में सूर है, तमाम घणी तकलीफ़ आहे। मांखे अॼु जे हिन जलसे मां छुट्टी ॾिनी वञे, पर साईं सऊद अफजल साहब चयो त सखर जे हिननि दोस्तनि जो, हिननि नौजवाननि जो, मुझे शहीद बाबे जे हिननि जियालन जो तोखां सवा चाड़ो कोने, इन जे करे पाण खणाए बि अचणो पवई त एम्बुलेंस ते बि चढ़ी अच, पर जलसे ते अचणो आ, छुट्टी ना है। जिसने सबक याद किया उसको छुट्टी न मिली। पोएं जुम्मे ते जुमातुल मुबारक के बाबरकत इज्तिमा में लारकाने में असर जी नमाज का बाद में घोटकी में, रात जो इशा का पो ठेड़ी खैरपुर में, छंछर जॾी सुबह जो कश्मोर में, ज़ोहर का पो तंगवाणी में, रात जो रोड़ी सखर में, आचर जॾी सुबह जो वसाए जहे में, ज़ोहर का पो रते देरे में, असर का पो पीर साहब पागारे जे गोठ पीर गोठ ज़िला खैरपुर मीरस में, इशा का पो रात जो ज़िला बेनज़ीर आबाद सकरंड में, सूमर जॾी सुबह जो रहीम यार खान में, शाम जो खानपुर कटोरे में, अंगारे जॾी सुबह जो मुल्तान में, शाम जो ज़िले बदीन जे शहर टंडे बागे में, अरबा जॾी सुबह जो घोटकी में, अरबा जॾी शाम जो शहदाद कोट में, खमीस जॾी सुबह जो संजरा रोड़ी में, ऐं शाम जो अब्दू शिकारपुर में, अज वरी जुम्मे ते लारकाने में, ऐं शाम जो तहां वटि हाज़िर हां, पर लगे थो त मांखां वधीक थकल ऐं मुसाफ़िर तहां आहियो। मुसलसल सफर ऐं मुसलसल प्रोग्राम, ॾींहं रात जा जलसा, इन गाल जो दलील हिन, इन गाल जी नवीद हिन त जिन ज़ालिमन सोच सोची ही, उन्हनि जी भी हिक सोच ही, रब जी भी तदबीर ही, हिननि जी भी तदबीर ही, रब जी भी तदबीर ही, हिननि जी भी प्लानिंग ही, रब के भी कुछ मंजूर हो। हिनन शहीद खालिद महमूद के रस्ते ता हटायो, तस रस्तो साफ थी विंदो, तर इलाको साफ थी विंदो, हक़ो सदाकत जा नारा बंद थी विंदा। लेकिन रब के यो मंजूर हो त ज़ालिमो हिकड़ो खालिद महमूद रस्ते ता हटाइंदो त सिंध जे घर घर में खालिद महमूद पैदा थींदा। नारा तकबीर, तुम कितने खालिद मारोगे, तुम कितने खालिद मारोगे, नारा तकबीर। शमसाबाद में अजीम शान इज्तिमा है, ऐं तहां के खबर आ, तहां जेस ताईं न ॻाल्हाईंदो मां न ॻाल्हाईंदुमि, ऐं हूअ बि क़ुरान बीमार खे इजाज़त ॾिनी आ। मक़सद हो हाज़िरी लगाइण, हाज़िरी लॻजी वई आ, तहां जी ज़ियारत थी वई आ। सो हाणे जेकॾहिं ॻाल्हाईंदो त मां ॻाल्हाईंदुमि, तहां न ॻाल्हाईंदो त मां न ॻाल्हाईंदुमि। कहिड़ा कहिड़ा था चवनि त दुआ घुर्जे, कहिड़ा कहिड़ा मोहब्बत सां वेठा आहिनि। जलसे दस्तारे फजीलत इस्तिहकाम मदारिस कॉन्फ्रेंस आहे, मौजू के हवाले से मैं चार गालियों अर्ज करण चाहियां थो। तव्हां ॾिठो कुछ देर पहिरियां इन मदरसे शमसुल हुदा मां
क़ुरान के पंहिंजे सीने में सांधींदड़नि जी दस्तार कई वई, उन्हनि खे मथनि ते दस्तार ॿधी करे सर्टिफिकेट ऐं अवार्ड ॾिनो वियो। हे मदरसनि जा फारिग़ तहसील आहिनि ऐं कुझु स्कूलनि जा, कॉलेजनि जा, यूनिवर्सिटियुनि जा फारिग़ तहसील आहिनि। हमारा महीने मासे भुलिजी करे ईद जे मासे ते निमाज़ पढ़ण मस्जिद तो अचे, रोज त नजर नथो अचे, कॾहिं कॾहिं कंहिं जुमे ते नजर अची वियो, कॾहिं ईद ते नजर अची वियो। मौलवी साहब ॾिठो त आचर वारे ॾींहुं, मोकल वारे ॾींहुं हमरा थो अचे, गॾु पुट बि हथ में अथसि। मौलवी साहब अस्सलाम वालेकुम। मौलवी साहब सम्झो मां जेको तकरीर हिन ते वॾो वाइज़ असर कयो आहे, अॼु मोकल वारे ॾींहुं भेण मदरसे पहुतो आहे, पुट बि गॾु अथसि, अलाह ख़ैर करे, अलाए छो आयो आहे, का तकरीर मुंहिंजी ठाहूकी असर थी अथसि। वॾे हाल अहवाल ख़ुशा ख़ैर कीअं अचणु थियो? चई हा मौलवी साहब ख़ैर सां अचणु थियो। मौलवी साहब मां वारो पुट ॾिसे थो? चई हा। चई मौलवी साहब मां वारो पुट ॾाढो चंडो आहे, ॾाढो निभागो आहे, चंडो आहे, असुल पढ़े ई नथो। मौलवी साहब ऑक्सफोर्ड वारो स्कूल ॾिठो अथई न, जिते 10,000 फीस आहे, उते दाख़िला वठी ॾिनमि, असुल न पढ़ियो, सिटी स्कूल में न पढ़ियो। मौलवी साहब फलाणो स्कूल बीकन में न पढ़ियो। मौलवी साहब हुन स्कूल, मौलवी साहब चंडो, 5,000 जा त रुगो किताब वठी ॾिनामांसि, वयो मोटी आयो, किताब फाड़े छॾी। मौलवी साहब सफ़ा चंडो आहे, न माउ जी इज़त थो करे, न पीउ जी इज़त थो करे, चंडो थी पियो छोरो। अबा चंडो थी पियो त मां छा कयां? मौलवी साहब चंडो थी पियो आहे, हाणे इहो चंडो मां वारो छोरो तुंहिंजे हवाले, हाणे वठ मदरसे में संभाले, आयो तोखे जेको चंडो छोरो उहो मुल्ले जे हवाले, आयो मुल्ला तोखे खण चंडो छोरो पढ़ाए ॾे मांखे। जेको पढ़ण वारो आहे होशियार आहे उहो स्कूल में, जेको होशियार आहे उहो कॉलेज में, जेको होशियार आहे उहो यूनिवर्सिटी में, जेको होशियार आहे उहो लेनिन मार्क्स जे तालीम जे हवाले, जेको चंडो आहे उहो क़ुरान जे तालीम जे हवाले। पुत वारो चंडो बि पढ़े थो, तुआरो सभागो भी पढ़े थो, हुन भी तालीम हासिल कई, हुन भी तालीम हासिल कई। तुआरे चंड्रे के मानी ॾियण वारो मदरसो, तुआरे चंड्रे के कुरान पढ़ाइण वारो मदरसो, किताब वठी ॾियण वारो मदरसो, वरी हफ्ते में घर ईंदो, खीसे में वज़ीफो विझण वारो भी मदरसो, 3 वक्तनि जी मानी भी मुफ्त, तालीम भी मुफ्त, किताब भी मुफ्त, कपड़ा भी मुफ्त, दवा भी मुफ्त। होना हो जेको तुआरो सभागो हो, रोज जो 10,000 रुपया ख़र्च हुआ, कार खपे बाबा, मां वारो यार कार ते तो घुमे, मोटरसाइकिल खपे, 50,000 जी मोबाइल फोन खपे, हुन होना तालीम मुकम्मल कई, हिन हेड़ा तालीम मुकम्मल कई, हुन के भी डिग्री मिली, हिन के भी डिग्री मिली, हुन के डिग्री ॾियण वारो स्कूल, हिन के डिग्री ॾियण वारो कॉलेज, हुन के डिग्री ॾियण वारो यूनिवर्सिटी, हुन के डिग्री ॾियण वारो गवर्नर, हुन के डिग्री ॾियण वारो वज़ीर आला, हुन के डिग्री ॾियण वारो हायर एजुकेशन कमीशन। तोवारे पढ़ियल लिखियल छोरे के डिग्री तो ॾे हायर एजुकेशन कमीशन, ऐं तोवारे इन चंडे भी तालीम मुकम्मल कई, मथे ते दस्तार सजाई, तोवारे चंडे के डिग्री ॾियण वारो मदीने जो मीर आहे। अल उलमाउ वरसतुल अंबिया, आलिम रुगो मां मोहम्मद जन सवालक नबी जन जा वारिस। नारा तकबीर, उलमा हक, उलमा देवबंद, उलमा हक, उलमा देवबंद, जमीयत उलमा इस्लाम, नारा तकबीर। व आखिरु दअवाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। नारा तकबीर, जमीयत उलमा इस्लाम, शान मुस्तफा, शान सहाबा, जमीयत उलमा इस्लाम, नारा तकबीर। अल्लाहु अकबर जी सदा समा सखर के लोडण तो चाहियां, सखर के लोडण तो चाहियां। नारा तकबीर, जमीयत उलमा इस्लाम, जमीयत उलमा इस्लाम, उलमा हक, उलमा देवबंद, नारा तकबीर। तुआरो चंडो भी डिग्री वठी घर पहुतो, तुआरो स्कूल ऐं कॉलेज जो फारिग़ तहसील भी घर पहुतो, हाणे घर पहुतो आहे। हे हाफ़िज़ क़ुरान थी पहुतो आहे, हे आलिम थी करे पहुतो आहे, हे हाफ़िज़ थी करे पहुतो आहे, हे आलिम थी करे पहुतो आहे, हो डीसी थी करे पहुतो आहे, हो कमिश्नर थी करे पहुतो आहे, हो एसपी, हो थानेदार, हो भोतार थी करे पहुतो आहे, हे क़ुरान जो कारी थी करे पहुतो आहे। हाणे माउ ऐं पीउ, अबो ऐं अम्मा उन एसपी जे साम्हूं, उन डीसी जे साम्हूं, उन कमिश्नर जे साम्हूं एहतराम सां था ॻाल्हाइनि, इज़त सां था ॻाल्हाइनि, डिॼी था ॻाल्हाइनि, त किथे असां वारो छोरो काविड़जी न पए, सहाबा बाबा निंड न भोतार जी ख़राब थी पए, उते माउ ऐं पीउ एहतराम। पुट
मन तो खादी थी ना हाँ थकल है बच्चा ठीक है रखी थी वञा पुट पो खाई जाए ख्याल कर जाए हाँ बच्चा न न कम हो पर पो बुधाईंदो मैं तू थकल तो नजर अचे तुझे चेहरे ते थकावट पुट पो बुधाई पी तो पुट खे पो बुधाईंदो मैं आराम कर आराम कर आराम कर वो एसपी थी आयो डीसी थी आयो तुझा 50 लाख खर्च करे वो पोजीशन वठी आयो हे भी कुरान जो कारी हाफिज थी आयो हिन ते तुझो रुपयो खर्च न हे थियो हुन ते तुझो 50 लाख खर्च थियो हो घर आयो त माओ ऐं पीउ डिॼी था ॻाल्हाइनि हे घर आयो त हे माओ ऐं पीउ सां डिॼी थो ॻाल्हाए हुन सां माओ ऐं पीउ इन जे करे डिॼी था ॻाल्हाइनि किथे असां वारो छोरो काविड़जी न पए हिते हे क़ुरान जो कारी हिते हे मदीने जे मीर जे तालीम जो आलिम माओ ऐं पीउ सां इन जे करे तो डिॼी ॻाल्हाए त किथे रब न नाराज़ थी पए हुनखे पुट जो भाव आहे हिनखे अल्लाह जो भाव आहे हे बि हलंदो तुम्हारो डीसी भी हलंदो तुम्हारो कमिश्नर भी हलंदो तुम्हारो एसपी भी हलंदो तुम्हारो यो कुरान वारो कारी भी हलंदो यो आलिम भी हलंदो यो तुम्हारो चंड्रो छोरो भी हलंदो चंड्रो भी हलंदो तो क़यामत जो ॾींहुं मरणो त हर एक खे आहे कुल्लु मन अलैहा फ़ान कुल्लु मन अलैहा फ़ान व यबक़ा वजहु रब्बिका ज़ुल जलालि वल इकराम जेको आयो आहे उनखे मरणो आहे जेको आयो आहे उनखे हलणो आहे तुम्हारो चंड्रो छोरो भी हलंदो तुम्हारो यो 50 लाख जिते ख़र्च कयो अथई करोड़ ख़र्च कयो अथई बहुतारत इहो भी हलंदो तो क़यामत जो ॾींहुं थींदो नामे अमाल तक़सीम थींदा किन खे सॼे हथ में किन खे खॿे हथ में मिलंदा सॼे हथ वारा काॾे वेंदा ॻाल्हायो नथा ऐं खॿे हथ वारा ॻाल्हायो नथा जहन्नम में को अहिड़ो माण्हू हूंदो जंहिंखे आमाल नामो खॿे हथ में मिलियो हुजे ऐं जन्नत वञे ॻाल्हायो हा कुझु अहिड़ा हूंदा जिन खे आमाल नामो त खॿे हथ में हूंदो पर जन्नत वेंदा परेशान थी वियो मजमो जॾहिं आमाल नामा तक़सीम थींदा जन्नतिन जो जन्नत वञण जो फ़ैसिलो थींदो जहन्नमिन जो जहन्नम वञण जो फ़ैसिलो थींदो उन खां पोइ रब पंहिंजे कुदरत जो आवाज़ ॾींदो रब सॾींदो अइनल उलमा अइनल उलमा अइनल उलमा अइनल हुफ़ाज़ अइनल हुफ़ाज़ रब सॾींदो आलिम काथे आहिनि कुरान जा कारी काथे आहिनि आलिम भी ईंदा हाफिज़ भी ईंदा उन्हनि आलिमनि ऐं हाफिज़नि में तुम्हारो चंड्रो छोरो भी हूंदो जेको मुल्ले जे हवाले करे आए हैं वो भी ईंदो रब सॾींदो अइनल उलमा अइनल हुफ़ाज़ ईंदा मौला हाज़िर मौला हाज़िर मौला हाज़िर रब चवंदो इन्हनि हाफिज़नि खे रब चवंदो इन्हनि आलिमनि ए तकियो शमसाबाद वारनि खे ए तकियो सकरा वारनि खे रब चवंदो इन्हनि खे तकियो हे जहन्नम था वञनि जहन्नम अल्लाहु अकबर कबीरा रब चवंदो हे तकियो हे जहन्नम था वञनि जहन्नम आलिम तकींदा घूरींदा हाफिज़ तकींदा घूरींदा हाफिज़ ॾिसंदा आलिम ॾिसंदा तके करे चवंदा मौला है फलाणो मौला है फलाणो मौला है फलाणो मौला है मुंहिंजो बाबो मौला है मुंहिंजी अम्मा मौला है मां वारो एसपी भाउ मौला है डीसी मौला है कमिश्नर मौला है लेनिन मार्क्स के पढ़ण वारो ऑक्सफोर्ड के पढ़ण वारो सिटी स्कूल के पढ़ण वारो मौला है एसडीएम थानेदार मुआरो भाउ मौला है मुंहिंजो उस्ताद मौला है चाचो मौला है मामो मौला मञूं था गुनहगार ज़रूर हा ऐबदार ज़रूर हा नमाज़ न पढ़ंदा हा मस्जिद न ईंदा हा मौला रोज़ा न रख गुनहगार ज़रूर आहिनि पर मौला मां जेको क़ुरान पढ़ियो हो न चंड्रो ई करे पर मांखे मुल्ले जे हवाले इहो मां वारो बाबो करे आयो हो मौला चंड्रो ही समझी यो बाबो छड़े आयो हो मौला मां पढ़ंदो हुम न महीने मासे भाव के याद ईंदो मौला यो लेनिन मार्क्स के पढ़ण वारो मौला हिक दफ़े मां को पुछोई त भाव कुरान अथई या कोन अथई मां चयोमांसि न कुरान पाक कोन्हे 100 रुपयो मांखे ॾिनो हुई मां कुरान वञी वठी मौला हे मां वारो चाचो मस्जिद में कणक वठी ॾींदो हो मदरसे में मौला हे मां वारो मामो हे सारियूं वठी ॾींदो हो मौला हे 5 रुपया मदरसे में चंदो ॾींदो मौला गुनहगार ज़रूर आहिनि ऐबदार ज़रूर आहिनि ख़ताकार ज़रूर आहिनि पर मौला मुंहिंजा आहिनि सुभान अल्लाह में सुस्ती आ कुछ अर्ज करण तो चाहियां मौला है मुंहिंजाहिन रब के चवंदा मौला है मुंहिंजाहिन रब चवंदो हे तुंहिंजाहिन त तूं मुंहिंजो आ हे तुंहिंजा तूं मुंहिंजा तोसां लेखा न आहिनि तुंहिंजा इन्हनि सां लेखा न आहिनि पोइ वठने न चंडे भाउ खे वठने न डीसीअ खे इन कमिश्नर खे इन पीउ खे इन माउ खे हिकु आलिम 70 ॼणनि खे ऐं हिकु क़ुरान जो कारी 10 ॼणनि खे रब खे सिफारिश करे जहन्नम खां आजो कराए जन्नत वठी वेंदो हाणे तोवारो डीसी घणा वठी वेंदो तोवारो कमिश्नर घणा वठी वेंदो ॻाल्हायो यार असांजे हिननि जलसनि जो मक़सद असांजे हिननि रणियुनि जो मक़सद हिन दस्तार फज़ीलत इस्तिहकाम
में मदारिस कॉन्फ्रेंस जो मकसद ही है तलीनो खरीजल इबादत मिन इबादतिल इबादी इला इबादत रब्बिल इबाद। तो असां माण्हुनि जे बंदगी मां कढूं, माण्हुनि खे भौतारन खानन नवाबन सरदारन ज़ोरदारन ज़रदारन जे गुलामी मां कढी करे माण्हुनि खे अल्लाह वहदहू ला शरीक लहू जो गुलाम बणायो। यार असांजे हिननि रणियुनि जो मकसद इहो आहे, असांजे हिननि पगरनि वाहण जो मकसद इहो आहे त माण्हुनि जे गुलामी मां निकिरनि, भौतारन खानन नवाबन सरदारन दुनियादारन जे गुलामी मां निकिरी करे माण्हू अल्लाह वहदहू ला शरीक लहू जे गुलामी में अचनि। यार असांजे मदरसनि जो मकसद पेट पालण कोन्हे, अल्लाह जो कुरान हथन में खणी तो चवां, असांजे दज्जो जिहद जो मकसद, असांजे जलसन जो मकसद, असांजे जुलूसन जो मकसद, असांजे रणिन जो मकसद, असांजे मदरसन मस्जिदन जे तालीम जो मकसद, असांजो इलेक्शन में बीहण जो मकसद इक़्तिदार न है। इलेक्शन का वठी करे मदरसे ताईं, मस्जिद का वठी करे जलसन ऐं जुलूसन ताईं असांजे हिननि रणिन जो मकसद इहो आहे त अल्लाह जी धरती ते अल्लाह जो निज़ाम नाफ़िज़ थिए, मुहम्मद अरबी जी शरीयत नाफ़िज़ थिए। असांजो मकसद इक़्तिदार न आहे। असां इलेक्शन में इक़्तिदार जे लाइ नथा बीहूं, मुल्हनि खे काई बुख कोन्हे। कॾहिं ॿुधो ई त सखर में के मुल्ह एहतिजाज कयो हुजे, डिग्री खणी करे नौकरी ॾियो नौकरी ॾियो नौकरी, कॾहिं के मुल्ह एहतिजाज कयो आहे? ॻाल्हाए नथो चाचा, कॾहिं के मौलवी एहतिजाज कयो आहे नौकरीअ लाइ? कॾहिं के मौलवी बुख जे करे ख़ुदकुशी कई हुजे? अब को मिसाल को मौलवी ख़ुदकुशी कई हुजे बुख जे करे? हाँ बी ॻाल्हि आहे त 27 रजब जी रात ते 15 शाबान जी रात ते मुल्लो हलवो घणो खाई 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 फाटी मरे त बी ॻाल्हि आहे, बाक़ी मुल्लो बुख ते कोन मरंदो। घणो खाई मुल्लो मरी वञे त बी ॻाल्हि, बुख ते मुल्लो असर कोन मरंदो। असांजे रणिन जो मकसद इहो आहे त अल्लाह जे धरतीअ ते अल्लाह जो निज़ाम नाफ़िज़ थिए, हर ज़ालिम जाबिर आमिर लोटे लुटेरे सां मुक़ाबिलो थिए, इन्हनि ग़रीबन हारिन मिस्कीनन ज़रूरतमंदन खे उन्हनि जा हक़ मिलन। तव्हांखे तव्हांजा हक़ तॾहिं मिलंदा जॾहिं अल्लाह जे धरतीअ ते अल्लाह जो निज़ाम नाफ़िज़ थींदो। ऐं असांजे वॾड़नि मुल्क जे लाइ जेका क़ुर्बानी ॾिनी हुई उहा करप्शन जे लाइ कोन ॾिनी हुई। पानामा लीक्स अलाए पाजामा लीक्स, पानामा है अलाए पाजामा है, माज़रत सां पानामा है अलाए ॻाल्हाए शर्माए छो तो पाजामा, छो त इन पाजामा लीक्स सॉरी पानामा लीक्स 1.25 लाख दुनिया जे 1.25 लाख माण्हुनि जा पाजामा लाथा आहिनि। इन पानामा लीक्स 1.25 लाख दुनिया जे माण्हुनि जा पाजामा लाथा आहिनि। हे करप्शन में मुलविस आहे, हे करप्ट, हे करप्ट, हे करप्ट, हे ज़ालिम, हे जाबिर, हे आमिर, हे लोटो, हे लुटेरो, 1.25 लाख माण्हुनि जी लिस्ट ठाहे थी आहे। पानामा लीक्स का पहिरियों विकीलीक्स का पहिरियों नेब का पहिरियों एफआईए का पहिरियों सुप्रीम कोर्ट जी तहकीकाती कमीशन। पानामा लीक्स आयो, पाजामा लीक्स आयो, नेब आई, एफआईए आई, सुप्रीम कोर्ट आई, सभिनी लिस्टूं शाया कयूं ऐं तकरीबन पानामा लीक्स में, विकीलीक्स में, नेब में, एफआईए में, एलएफओ में, सुप्रीम कोर्ट जे जुडिशियल कमीशन में तकरीबन 3.5 लाख माण्हुनि खे करप्ट कातिल ऐं ज़ालिम डिक्लेयर कयो वियो। 3 खां 3.5 लाख माण्हू, 3 खां 3.5 लाख माण्हू त हे करप्शन में मुलविस आहिनि, हे कत्ल में मुलविस आहिनि, हे ज़ुल्म ऐं ज़्यादती में मुलविस आहिनि, हे बारदाना खपाइण वारा, हे कमंद जा अघ वठण वारा, हे सारिन जा अघ वठण वारा, हे गटरनि जा पैसा खाइण वारा, हे रोडनि रस्तनि जा पैसा खाइण वारा। हे रब जो क़ुरान हथनि में खणी थो चवां, रब जो क़ुरान सखर वारो हथनि में खणी थो चवां, इन 3.5 लाख माण्हुनि में जेकॾहिं कंहिंजी दामन साफ़ आहे, जेकॾहिं कंहिंजे मथां हिकिड़ो रुपयो बि करप्शन जो साबित न थियो आहे त उहो तुंहिंजो ऐं मुंहिंजो क़ाइद मिल्लत इस्लामिया इमामुल इनक़िलाब मौलाना फ़ज़लुर रहमान। नारे तकबीर, क़ाइद जमीयत मौलाना फ़ज़लुर रहमान, क़ाइद जमीयत मौलाना फ़ज़लुर रहमान, अल्लामा राशिद महमूद झूमरो, अल्लामा नासिर महमूद झूमरो, जमीयत उलमा इस्लाम, नारे तकबीर। इन पानामा लीक्स में जेकॾहिं कंहिंजो दामन साफ़ आहे, जेकॾहिं कंहिंजा हथ साफ़ आहिनि, जेकॾहिं कंहिंजो किरदार साफ़ आहे, जेकॾहिं कंहिंजो ज़मीर साफ़ आहे त उहा वाहिद जमात जमीयत उलमा इस्लाम आहे जंहिंजो हिकिड़ो बि कारकुन करप्शन जे इल्ज़ाम में मुलविस न आहे। ऐं उहा पानामा लीक्स
वो विकीलीक्स, वो नेब, वो FIA, वो सुप्रीम कोर्ट, वो LFO मां नाहे ठायो ये लिस्ट शाया करण वारा या यहूदिन या यहूदिन जा एजेंट हैं। इन्हन यहूदिन ऐं यहूदिन जे एजेंटन दूरबीन खणी करे पूरी दुनिया ते नजर विधी, दूरबीन सां ॻोल्हण सां भी इन्हन के कोई मौलवी करप्शन जे इल्जाम में नजर ना आयो। हाणे रिपोर्ट ॾिनी यहूदिन त जेकॾहिं वस्ती एशिया ते हकीकी मानव में को हुक्मरानी करे सके थो, वस्ती एशिया के अंदर को शख्स इनकलाब आने सके थो, यहूदिन जी रिपोर्ट आ। वस्ती एशिया के अंदर को हुक्मरानी करे सके थो, को वस्ती एशिया जो वागू संभाले सके थो, तो मौलाना फजल रहमान का वधी का कोई लायक है फाइक मानो पूरे वस्ती एशिया में कोने। नारे तकबीर, मुस्तकबिल का हुक्मरान, मुस्तकबिल का हुक्मरान। पर चौं तो फजल रहमान में ब खामियूं हैं जंहिंजे करे असां फजल रहमान के हुक्मरान नथा बणाए सघूं। कहिड़ियूं ब खामियूं हैं? हिकु खामी इहा आहे त मुसलमान आहे, ॿी फजल रहमान में खामी इहा आहे त उनजे मथे ते पटको आहे, उनजे चेहरे ते मोहम्मद अरबी जी सुन्नत आहे। चऊं त फजल रहमान का जेकॾहिं ॾाढ़ी ऐं पटको हटायो त इन खां वधीक कोई बेहतरीन लीडर नथो थी सघे। मौलाना फजल रहमान साहब इन्हनि खे नेटो जे इजलास में, हलंदड़ इजलास में, नाटो जे हलंदड़ इजलास में, नाटो जे हाल असेंबली में पंहिंजो रुमाल विछाए करे ज़ोहर जी निमाज़ नियत करे इन्हनि खे ॿुधायो त मां तव्हांजे अहिड़नि पार्लियामेंटनि खे पेशाब करण जे लाइ तयार हां, लेकिन ॾाढ़ीअ पटके खे छॾण जे लाइ तयार न आहियां। तव्हांखे ॻाल्हि नथी वणे? ये थकजी पियो अचे तो दुआ घुर, से तो दुआ घुर। यार असांजो मक़सद इहो, असांजे रड़ियुनि जो, असांजे हिननि जलसनि जो, जुलूसनि जो, मदरसनि जो, असांजे तालीम जो मक़सद इहो, असांजे इलेक्शन में बीहण जो मक़सद इहो आहे त लिनुख़रिजल इबाद मिन इबादतिल इबाद इला इबादति रब्बिल इबाद। त माण्हुनि जे बंदगी मां निकिरनि, वॾेरनि, भौतारनि, ख़ाननि, नवाबनि, सरदारनि जे ग़ुलामी मां निकिरी करे माण्हू अकेले अल्लाह वहदहू ला शरीक लहू जे ग़ुलामी में अचनि। असांजो मक़सद इहो आहे त अल्लाह जी धरतीअ ते अल्लाह जो निज़ाम नाफ़िज़ थिए, कुरान जो कानून नाफिज थे। मां का पोए हफ्ते इंटरव्यू हुजे इस्लाम कराची में टीवी चैनल सा, हेडा भी अदड़ी विहारियूं, हेडा भी अदड़ी विहारियूं, विच में मामूले के फसायो। मां के एंकर जो सुमरो साहब हिकड़ी गाल बुधायो, मुल्क तबाही के किनारे ते पहुंची वियो, करप्शन आसमान सा गालियों थी करे, ए बारदाना गरीबन के नथा मिलन, ए रोड रास्ता गरीबन के नथा मिलन, नौकरी नथी मिलन, रोजगार नथो मिले, इनन के इंसाफ नथो मिले, ए मुल्क तबाही के किनारे थे। मौलवी साहब इन जो जिम्मेदार केरा? मां का साहब ही सवाल कर, मां चोदा सवाल पूछो थई, हाने नाराज न थे त मां जवाब दे। जी हां बिल्कुल जवाब दे। मां जो इन जो जिम्मेदार है अवाम आ। मां जी वाह अड़े वाह मौलवी साहब, जुल्म भी हिनन सा, नौकरी भी हिनन के नथी मिले, रोड रस्तन जा पैसा भी हिनन जा खाजी विया, बारदाना भी हिनन के न मिलन, अट्टो लूण हिनन के न मिले, कणक हिनन के न मिले, रोजगार हिनन के न मिले, इंसाफ हिनन के न मिले, रोड रस्ता हिनन के न मिलन, वरी इन मुल्क जे तबाही जा जिम्मेदार भी ये हैं। मां जो हां अदा जिम्मेदार ये हैं। जी छो? मां जो इन जे करे त जेका जुल्म था कन, जेका जबर था कन, जेका नौकरियूं था खपाइन, जेका गठरन जा पैसा था खाइन, रोडन रस्तन जा पैसा था खाइन, जेका नौकरियूं हिनन के खपाए था ॾियनि, मां जो मांखे ॿुधाए त इन्हनि ज़ालिमनि खे वोट ॾेई करे ऐवान में पुॼाइण वारो केरु? मां जो इन्हनि खे वोट ॾियण वारो अवाम आहे। अवाम ॾेई इन्हनि खे वोट ॾेई ज़ालिमनि खे अहिड़े थो पुॼाए त पोइ ज़ालिम ज़ुल्म था कनि, त ज़िम्मेदार इहे थिया न। ग़लति थो चवां? ॻाल्हायो नथा? ग़लति थो चवां? गाल बुधो, गाल निकती आहे त अर्ज़ कयां, वोट मज़ाक न आहे, वोट ॻाल्हाईंदा हलो, हाणे मां मिंटनि में, 2 खां 3 मिंटनि में तव्हांजी जान तो छॾियां, रुगो तव्हां ॻाल्हाईंदा हलो। वोट मज़ाक, वोट चङे खे ॾींदे, ॻाल्हाईंदा हलो, चङे खे ॾींदे चङाई थींदी, बुरे खे ॾींदे बुराई थींदी, चङे खे ॾींदे चङाई थींदी, लंगे खे ॾींदे लंगाई थींदी। पर ॻाल्हि सम्झ, वोट चङे खे ॾेई आए, पहिरियों त साईं छोकिरो चवंदो, छोकिरो चवंदो बाबे के, बाबा मार्केट में पोयां मुल्लो आयो, मुल्लो पढ़ण वारी मस्जिद वारो मुल्लो आयो। जी पुट खैर में आयो? छो आयो? जी बाबा मुल्लो वोट वठण आयो हो। जी पुट बीजाए टकर न कजाए। बाबा छा थियो? खैर था? जो आहे न फलाणो चमचो हुन वारो,
समझो था ना चमचा अॼुकल्ह जाम था घुमन फलाणो चमचो होने वारो चई चमचो छोड़ा आयो हो माने मांखे वोट जे लाइ चयो थई जो तमास मांजे घर वारा वोट सालिट पया आहिनि बस तुंहिंजी नौकरी जी ॻाल्हि बोल थी हले मां सतो वारी नौकरी जे ऑर्डर जो फ़ाइदो कयो अथई छोरा मुल्लो छा ॾींदो हे नौकरी थोरे तकड़ि न कजाए जेकॾहिं तुंहिंजी नौकरी जो ऑर्डर मिलियो त वोट बस उन्हनि जो आहे मुल्लो हूअं ई कोन खटींदो मुल्लो हूअं ई कोन खटींदो ॾियो हाल अहवाल साईं कीअं भोतार साईं कीअं अचण जो ख़ैर त आहे अॼु असांजे अंगण ते महिरबानी थी जी आयो भली आयो ख़ैर में भोतार आयो इलेक्शन में बीठो हाँ तुंहिंजा 50 खन वोट आहिनि भाइर भेनर मिट माइट अज़ीज़ करीब मां वोट वठण आयो भोतार नाराज़ न थी जाए वोट त तुंहिंजा न तुंहिंजा बचा आहियूं न तोखां ॿाहिरि काॾे वेंदासीं वोट तुंहिंजो ऐं पाण वारो ट्रांसफार्मर 6 महीननि खां सड़ियो पियो आहे भोतार बसि ट्रांसफार्मर हणाए ॾे एतिरी महिरबानी कर वोट सभु तुंहिंजा अवा ठीक है हणाए ॾियोसि ट्रांसफार्मर लॻो 5 साल तवारो भोतार गुम 5 महीननि खां पोइ वरी ट्रांसफार्मर सड़ियो वरी 5 सालनि खां पोइ भोतार वोट तुंहिंजो ट्रांसफार्मर जी पारत ठही वरी बि वेंदो अवा यो मुल्लो आयो हो वोट वठण छोरा तकड़ न बीच तू छा थियो जी मां ॿुधो आहे फ्री वोट 5000 रुपया थो मिले घर जा 10 भातियूं गणे त वटि हिसाब त कर घणा पैसा थींदा न मुल्लो छा ॾींदो मुल्लो टको कोन ॾींदो 5-5000 वोट ते था मिलनि पैसा वठणा छोरा तकड़ न मुल्ले खे न ॾियणो 5-5000 ते वोट खपाइणो तकड़ न कजाए हिन दफ़े रेट तब्दील थी वियो आहे 50 वोटनि ते मोटरसाइकिल थी मिले 100 वोटनि ते 0 मीटर कार थी मिले 500 वोटनि ते ॿुधो आहे त घणो कुझु थो मिले मुल्ले जे हथ में कुझु कोन्हे माल ते मुल्ला जेतिरो मुल्ल हूंदो ओतिरो वोट हूंदो अॼुकल्ह वोट जी क्राइटेरिया ई आहे सही थो चवां ग़लति थो चवां ॻाल्हायो नथा कसम त अल्लाह जो मां कूड़ थो ॻाल्हायां कसम त अल्लाह जो मां कूड़ थो ॻाल्हायां वोट मज़ाक न आहे चङे खे ॾींदव चङाई थींदी लंगे खे ॾींदव लंगाई थींदी पर हिकिड़ी ॻाल्हि ॿुधो वोट चङे खे न ॾिनी बुरे खे ॾिनी ज़ालिम खे जाबिर खे आमिर खे लोटे खे लुटेरे खे वोट ॾेई घर मोटी आई तवज्जो कजाए ॻाल्हि निकिती आहे त मां सम्झाइण थो चाहियां घर मोटी आई निमाज़ अची शुरू थी अल्लाहु अकबर मथे ते पटको पातो पिया ॾाढी दुन सां निमाज़ में बीठो आहियां छा जी फजर जी न ज़ुहर जी न असर जी न मगरिब जी न इशा जी न तहज्जुद जी निमाज में बीठो आ तहज्जुद जी निमाज थो पढ़े तहज्जुद जी निमाज में बीठो आ होड़ा जेके वोट ॾेई इस्लामाबाद उमाड़ी जरा तवज्जो सां ॿुधजाए जेके वोट ॾेई इस्लामाबाद उमाड़ी जेके वोट ॾेई कराची उमाड़ी जेके वोट ॾेई अॻिते कई तू तहज्जुद जी निमाज में ॻोल्हा था वहनी त अल्लाह राज़ी ते ॻोल्हा था वहनी अल्लाह राज़ी ते जेके वोट ॾेई इस्लामाबाद मोकिलियो अथई जेके वोट ॾेई कराची मोकिलियो अथई जेके खटाए करे अॻिते धिको ॾिनो अथई इहो ज़िना थो करे इहो शराब थो पिए इहो ज़ुल्म थो करे इहो व्याज थो खाए इहो रिश्वत थो खाए अल्लाह जो कसम कुरान मुझे साम्हूं पियो उलमा जे मौजूदगी में जिम्मेदारी सां थो ॻाल्हायां तू तहज्जुद जी निमाज़ में इहो ज़िना थो करे तू तहज्जुद जी निमाज़ में इहो शराब थो पिए तू तहज्जुद जी निमाज़ में इहो ज़ुल्म थो करे तू तहज्जुद जी निमाज़ में इहो व्याज थो खाए इन जे ज़िना जो गुनाह इन जे शराब जो गुनाह इन जे ज़ुल्म ऐं व्याज ऐं रिश्वत जो गुनाह अल्लाह तुंहिंजे खाते में बि तू ज़िना कई कोन्हे तू शराब पीतो कोन्हे तू ज़ुल्म कयो कोन्हे तू रिश्वत ऐं व्याज खाधो कोन्हे पर इन तुंहिंजे वोट जे करे ज़ुल्म कयो तुंहिंजे वोट जे करे रिश्वत खाधी तुंहिंजे वोट जे करे व्याज खाधो इन जे व्याज जो रिश्वत जो ज़िना जो इन जे शराब जो हिसाब क़यामत जे ॾींहुं तोखे बि ॾियणो पवंदो असांजे हिननि मेहनतुनि जो रहनि जो जद्दोजहदुनि जो हिननि जलसनि जुलूसनि जो मक़सद इहो आहे त लिनुख़रिजल इबाद मिन इबादतिल इबाद इला इबादति रब्बिल इबाद त माण्हुनि खे माण्हुनि जे बंदगी मां कढी अल्लाह वहदहु ला शरीक लहू जो बंदो बणायो तुंहिंजी दुनिया बि बहितर बणायो त तुंहिंजी आख़िरत बि बहितर बणायो न तोखां ज़ुल्म थियण ॾियूं न तोखे ज़ालिम जो साथारी बणजण ॾियूं वाका करण मुंहुं वस ॿुधण कमु बरोच जो अॻिते फ़ैसिलो तोखे करणो आहे त तोखे कंहिंसां साथ ॾियणो आहे असांजो कमु आहे खोले किताब तोखे ॾेखारण हे सिधो रस्तो अथई हे बुरो रस्तो अथई हे जन्नत वेंदी हे जहन्नम वेंदी हे शैतान जो रस्तो अथई हे रब रहमान जो रस्तो अथई यार ॻाल्हि ॿुधो बटालू घर में वठंदा आहियो न बटालू सब्जी भिंडियूं वाङण भला वठंदा आहियो न सब्जी किथां मिलंदी आहे सब्जी जी दुकान तां सब्जी तूं वाङणनि ते छो थो चुड़े मां बि सुमरो हां सब्जी सुमर न सब्जी जो दुकान था वांगण अलारणे जो दुकान था सब्जी वारनि वटि मिले तवज्जो खपे सब्जी वारनि वटि मिलंदी कणिक अटो चांवर
किराने वारे वटि मिलंदा, मोबाइल फोन जे दुकान ते मिलंदी, घड़ीअ जे दुकान ते मिलंदी, सोनारे जे दुकान ते मिलंदो, गाड़ी जे शोरूम ते मिलंदी। अब ठीक तो चवां या गलत तो चवां? जीअं सब्जी वारे वटि मिलंदी, जीअं सोनारे वटि मिलंदो, जीअं मोबाइल फोन जी दुकान ते मिलंदी, जीअं किराने जो सामान किराने वटां मिलंदो। तवज्जो कजाए शमशाबाद वारा, बिल्कुलु ईअं ई जीअं सब्जी जे लाइ सब्जी जे दुकान ते वञणो पवंदो, सोन जे लाइ सोन जे दुकान ते वञणो पवंदो, मोबाइल जे लाइ मोबाइल जे दुकान ते वञणो पवंदो, किराने जे लाइ किराने जे दुकान ते वञणो पवंदो। बिल्कुलु ईअं ई रब रहमान जे लाइ रब जे बाननि वटि वञणो पवंदो, कुरान जे लाइ कुरान वारनि वटि वञणो पवंदो, दीन जे लाइ दीनदारनि वटि वञणो पवंदो। जीअं सोनारे वटो बटालो न मिलंदा, तीअं साईं खुर्शीद शाह वटो कुरान जो निज़ाम को न मिलंदो। सही तो चवां गलत तो चवां? जीअं मोबाइल वारे दुकान वटो तोखे ट्रैक्टर मोटरसाइकिल साइकिल न मिलंदी, तीअं खणा नालो तीअं ई इस्लाम अली शाह जे बंगले तां तोखे अल्लाह जे धरती ते अल्लाह जो निज़ाम न मिलंदो। अल्लाह जो कसम, तोखे अल्लाह जी धरती ते अल्लाह जो निज़ाम, कुरान जो कानून, मदीने जे मीर जे शरीयत जो निज़ाम, ज़ालिमन सां बगावत, जाबिरन सां बगावत, मज़लूमन जी हिमायत, गरीबन जी हिमायत, मिस्कीनन जी हिमायत, हिनन खे हिनन जा हक़ जेकर तोखे मिलंदा त कुरान में मिलंदा है, कुरान वारनि वटि मिलंदा। ऐं पोइ तोखे इस्लाम जे निज़ाम जे लाइ, मोहम्मद अरबी जे शरीयत जे निज़ाम जे लाइ, ज़ालिमन जाबिरन आमिरन लोटन ऐं लुटेरनि सां बगावत जे लाइ हक़ जे आलिमन खे ऐवान में आणो पवंदो। कहिड़ा था चवनि त आलिमन जो साथ ॾींदासीं? नारा तकबीर, इस्लामी निज़ाम जिंदाबाद, इस्लामी निज़ाम, जमीयत उलमा इस्लाम। अल्लाहु अकबर। पहिरियों त इहो मशहूर हूंदो, मुल्ले खे त वोट मिले ई कोन थो, मुला तोखे वोट मिले ई कोन थो, छोड़ियो तोखे। हाणे त इहा इस्तिलाह बि ख़तम थी वई आहे, हाणे त इहो बहानो बि न हलंदो, छो त मुंहिंजे शहीद बाबे पंहिंजी रत सां अहिड़ो लेपो ॾेई छॾियो आहे, जो अल्लाह जो कसम मूंखे इनक़िलाब नज़र पियो अचे। मूंखे सबाजड़ी सिंध वागुनि जे वातन मां आज़ाद थींदे नज़र पई अचे। मूंखे सिंध जे नौजवाननि खे चवण थो चाहियां, ॿुधो सिंध जा नौजवानो, मूंखे मुस्तक़बिल तव्हांजो नज़र पियो अचे, मुस्तक़बिल सिंध जे मारवाड़नि जे हथनि में नज़र पियो अचे, सिंधियुनि जो मुस्तक़बिल सिंध जे हथ में नज़र पियो अचे। लेपो ॾेई छॾियो आहे मुंहिंजे बाबे पंहिंजे रत सां। पोइ बल्दियाती इंतख़ाबात में ज़ोरदारीअ बि ज़ोर लॻायो त राशिद महमूद मां सां ठहे, मौलवी साहब वारो कर, पीपल्स पार्टी सां इत्तेहाद कर। पीर साहब पगारे चो त असां सां, फलाणनि चो असां सां, अदड़नि ॾाढा इलाज कया, पर जमीयत उलमा इस्लाम फ़ैसिलो कयो त अकेले सिर मैदान में लहंदासीं, ऐं असां अकेले सिर मैदान में लथासीं। ऐं कराची खां कश्मीर ताईं जमीयत उलमा इस्लाम जे जवाननि मुंहिंजे शहीद बाबे जे जियालन बल्दियाती इंतखाबात में 400 सीटूं वागुनि जे वातन मां कढी 5 लख किताब जे निशान ते वोट खणी ॿुधाए छॾियो आहे त मुस्तक़बिल जमीयत उलमा इस्लाम जो आहे। ऐं जेको है नबवी झंडो, नबवी परचम असां सिंध असेंबली ते फड़काए चुका आहियूं। इंशाअल्लाह ईंदड़ आम इंतखाबात में है नबवी परचम सिंध असेंबली ते लॻाईंदासीं। नारा तकबीर, परचम नबवी, जमीयत उलमा इस्लाम, उलमा हक, उलमा देवबंद। यार मां तव्हांखे अर्ज़ करण आयो हां, अपील करण आयो हां, अचो कुरान जे कानून जे लाइ हक़ जे आलिमनि जो साथ ॾियो। अचो गरीबन, मिस्कीनन, हारिन, ज़रूरतमंदन खे उन्हनि जा हक़ ॾियण जे लाइ जमीयत उलमा इस्लाम जा हथ मज़बूत कयो। अचो सबाजड़ी सिंध खे वागुनि जे वातन मां आज़ाद कराइण जे लाइ शहीद ख़ालिद महमूद जे मशन वारी रसीअ खे पकड़े करे अॻिते हलो ऐं हक़ जे आलिमनि जो साथ ॾेई करे ज़ुल्म ऐं जबर जे दीवारुनि खे किरायो। छा ख़्याल आहे? आलिमनि जो साथ ॾिबो, हक़ जे आलिमनि जो साथ ॾिबो, तालिबनि जो साथ ॾिबो, मस्जिदनि ऐं मदरसनि जो साथ ॾिबो। घबरायो न, मुंहिंजे दोस्तनि इस्तेहकाम में मदारिस भी मौजू रखियो। मदरसा मुस्तहकम हुया, मदरसा मुस्तहकम आहिनि ऐं इंशाअल्लाह क़यामत जे सुबुह ताईं मदरसा मुस्तहकम रहंदा। को माउ जो पुट ॼायो ई कोन्हे जेको मदरसनि जे तरफ़ मेरी अख सां ॾिसे। को माउ जो पुट ॼायो ई कोन्हे जेको मदरसनि जे ख़िलाफ़ आंगुर वधाए। माउ जो पुट ॼायो ई कोन्हे
जेका मदरसन जे खिलाफ मेरी अक्सां ॾिसी करे कदम वधाए, अल्लाह जो कसम असां जे आमरन असां के बेगैरतीअ जो दर्स पढ़ायो ही कोन है, असां जे अपन असां के बेगैरतीअ जो दर्स ॾिनो ही कोन है। रब्बे मोहम्मद जो कसम एक कंड कपची सघन था, ज़ालिमन जे साम्हूं झुकी नथा सघन। मदरसा कायम हुया, कायम आहिन, मदरसा मौजूद हुया आहिन ऐं क़यामत जे सुबुह ताईं रहंदा। ऐं पहिरियों घटि मदरसा, हाणे इंशाअल्लाह वधाईंदासीं। चओ नथा इंशाअल्लाह। पहिरियों तालिब घटि आहे, मुंहिंजे बाबे जी शहादत खां पोइ नंढे खां नंढो मदरसो आहे त बि तालिबनि जी लाइन लॻी, मौलवी साहब वठ त वठ त वठ त वठ त। जंहिंखां पुछ अबा नओं घर में ॿार ॼायो अथई, नालो छा रखियो अथई? अलाह जी महिरबानी सां पुट ॼायो आहे, नालो ख़ालिद महमूद रखियो अथमांसि। जेका पुछ हर घर में खालिद महमूद आ, हर घर में खालिद महमूद आ, हर घर में खालिद महमूद आ। तो मां के चवण जे इन्हनि ज़ालिमन के, चाबिरन के, आमिरन के, कातिलन के, लोटने लुटेरन के त ॿुधो, चलती बंदूक के धाने पे हूं, चलती बंदूक के धाने पे हूं, मुझको मालूम है मैं निशाने पे हूं। कातिलो कातिलो कत्लगाह को सजाए रहो, सीने हाजिर है गोली जा चलाते रहो, मैं इस्लाम पे तन मन लुटाने पे हूं, मुझको मालूम है मैं निशाने पे हूं। मोकला तहां मक्तल सजायो, मोकला तहां के तहां वरी कतलगाह सजायो। केतरा खालिद महमूद मारींदो, घर घर मां खालिद महमूद निकरंदा। चओ इंशाअल्लाह, चओ इंशाअल्लाह। ॿुधो ज़ालिमो, सिंध वारनि घणनि जा कर्ज़ लाछा आहिनि, हाणे सिंध जे हिननि हलाली बच्चनि जे कुल्हनि ते शहीद खालिद महमूद जे खून जो कर्ज़ आहे। ऐं हे हिन धन में निकिता आहिनि, कसम खणी निकिता आहिनि, अज़म करे निकिता आहिनि त सभिनी पीरनि, मीरनि, फ़क़ीरनि, ज़ाकिरनि, ज़वारनि, भोतारनि, ख़ाननि, नवाबनि, सरदारनि, सैयदनि जा हिननि कर्ज़ लाहे छॾिया आहिनि। हाणे सिंध जा हलाली पुट ऐं सखर जा हलाली फर्ज़ंद खालिद महमूद जो कर्ज़ लाहींदा इंशाअल्लाह। हाणे मुस्तक़बिल जमीयत उलमा इस्लाम जो आहे। सखर में हाणे क़ौमी असेंबली ऐं सूबाई असेंबली जे सीटुनि ते जमीयत जो झंडो फड़कजंदो इंशाअल्लाह। चओ इंशाअल्लाह, चओ इंशाअल्लाह। ओ तहां खे मोकल आहे, गोलियूं खणी अचो, बंदूकूं खणी अचो, बम ऐं बारूद खणी अचो, असांजा सीना हाज़िर आहिनि। छो त नबी की इज्जत और हुर्मत पे मरना ऐन ईमान है, नबी की इज्जत और हुर्मत पे मरना ऐन ईमान है, सरे मक्तल भी उनका जिक्र करना ऐन ईमान है। डराता है मुझे क्या दारो रसन से अरे ना दो, नबी के इश्क में सूली पे चढ़ना ऐन ईमान है। तहां के भी मोकला, तहां भी सॼो अहिड़ी खुदा बख्श भुट्टो सॼो। हिते हाउसनि जा नाला छा आहिनि सखर में? सखर हाउस, ॿियो शेख हाउस, हिकिड़ो सखर हाउस, ॿियो सैयद हाउस। सरकारी प्लाट ते, कब्ज़े जे प्लाट ते सैयद हाउस, स्कूल जे प्लाट ते सैयद हाउस। क़यामत जे ॾींहुं जहिड़ा मुचड़ा इहे खाईंदा नाला जो कसम ॿियो कोई कोन खाईंदो। तव्हां बि ॾिसंदव, ख़बर पवंदव। तव्हां बि सॼो था बाबा सैयद हाउस ते पुॼणो आहे, सखर हाउस ते अचणो आहे, वतारा सॼो पुॼणो आहे। न ईंदे त पुलिस ईंदई। को सैयद हाउस ते तो सॾे, को सखर हाउस ते तो सॾे, को गड़ी खुदा बख्श हाउस ते तो सॾे, को बन्नी गाला हाउस ते तो सॾे, को रायविंड हाउस ते तो सॾे, को इस्लामाबाद हाउस ते तो सॾे। हुननि बि तहां खे सॼो सखर वारो इस्तेहकाम पाकिस्तान कॉन्फ्रेंस में 28 नवंबर जी रात, 29 नवंबर जी रात, 28 नवंबर जी शाम मुंहिंजे बाबे बि तहां खे सॼो, अॼु मां पंहिंजे बाबे जा लफ़्ज़ दोहराइण थो चाहियां त हुननि बि तहां खे सॼो, असां बि तहां खे सॼो हुननि सैयद हाउस ते, सखर हाउस ते, गढ़ी खुदा बख्श हाउस ते, बनी गाला रायविंड हाउस ते, ज़ोरदारिन ऐं ज़रदारिन जी हाउस ते असां बि तहां खे सॼो आहे। काॾे हम रोक रहे हैं बातिल को, हम रोक रहे हैं बातिल को, कोई आए हमारे साथ चले, हम रोक रहे हैं बातिल को, कोई आए हमारे साथ चले, ये रास्ता जन्नत जाता है, कोई आए हमारे साथ चले। मां जो को चयुम अल्लाह तबारक व तआला मंजूर मकबूल फरमाए। वमा अलैना इल्लल बलाग। कुछ बीमारन कमा बारकत अला इब्राहीम व अला आल इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। रब्बना आतिना फिद दुनिया हसनह व फिल आखिरति हसनह व किना अज़ाबन नार व किना अज़ाबल हश्र व किना अज़ाबल क़ब्र व किना अज़ाबन नीरान। अल्लाहुम्मा अश्फि रज़ाना वक़ज़ि हाजातना या अरहमर राहिमीन व नुनज़्ज़िलु मिनल क़ुरआनि मा हुवा शिफ़ाउन व रहमतुल लिल मुमिनीन। या अल्लाह, या अल्लाह, या अल्लाह, इन मदरसे जे हिननि
मुंतज़मीन के या अल्लाह उस्तादन के तालिबन के जज़ाए खैर अता फरमा। जिन अज जो है जलसो सजायो या अल्लाह जिन अज जो जलसे में शिरकत कई उन्हें जी शिरकत के मंजूर मकबूल फरमा। जिन मेहनत कई उन्हें जी मेहनत के मंजूर मकबूल फरमा। जिन खर्च कयो उन्हें जी खर्च के मंजूर मकबूल फरमा। या अल्लाह सबनी बीमारन के सेहत कामिल आजिल मुस्तमिर अता फरमा। या अल्लाह बीमारन के सेहत कामिल आजिल मुस्तमिर अता फरमा। या अल्लाह जी दुआ में जेका तुझा बाना शरीक हैं या अल्लाह सबनी जे सीनन जे राज़न के तू जाने तो अलीम बिज़ात सुदूरा या अल्लाह सबनी जे जायज़ हाजतुन मुरादुन के पूरो फरमा। या अल्लाह कर्जदारन जे कर्ज के दूर फरमा। परेशान हाल बानन जे हाल जे मथा रहम फरमा। जिन जी औलाद फरमा बरदार ना है उन्हें जो औलाद के फरमा बरदार बढ़ा। जिन जी औलाद नेक सालेह ना है उन्हें जो औलाद के नेक सालेह बढ़ा। जिनके नेक सालेह औलाद ना है उनके नेक सालेह औलाद अता फरमा। या अल्लाह हलब जे मुसलमान जी मदद फरमा। हलब जे मजलूम मुसलमान ते रहम फरमा। या अल्लाह शाम जे मजलूम मुसलमान जी मदद फरमा। या अल्लाह अकनाफ आलम में जाते जाते मुसलमान ते जुल्म थी रहो उते उते मजलूम मुसलमान जी मदद फरमा। या अल्लाह हक जे आलिमन जी हिफाजत फरमा। तालिबन जी हिफाजत फरमा। मस्जिदन जी हिफाजत फरमा। मदरसन जी हिफाजत फरमा। या अल्लाह या अल्लाह या अल्लाह जमीयत उलमा इस्लाम की हिफाजत फरमा। कायद मिल्लत इस्लामिया इमामुल इनकलाब हजरत मौलाना फजल रहमान साहब दामत बरकातुहुल आलिया की हिफाजत फरमा। या अल्लाह जालिमन जे जुल्म का बचा। जाबिरन जे जबर का बचा। हासिदन जे हसद का बचा। नाज़रीन जे नजर बद का बचा। या अल्लाह जेको घुरी से गयो उहो भी अता फरमा। जेको न घुरी से गयो उहो भी अता फरमा। या अल्लाह बार बार हज बैतुल्लाह की सआदत नसीब फरमा। काबतुल्लाह जा तवाफ नसीब फरमा। रोज़े रसूल अतहर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की हाज़िरी नसीब फरमा। या अल्लाह या अल्लाह या अल्लाह असां जे गुनाहन ऐं ग़लतियुनि खे दरगुज़र ऐं माफ़ फरमा। या अल्लाह असां जे गुनाहन ऐं ग़लतियुनि खे दरगुज़र ऐं माफ़ फरमा। या अल्लाह हिन मदरसे जे मुहतमिम उस्ताद अल्लाह बख्श महर साहब जेको ICU में दाखिल आहे या अल्लाह पंहिंजे बाने खे सेहत कामिल आजिल मुस्तमिर अता फरमा। शिफ़ाए कुल्ली अता फरमा। शिफ़ाए कुल्ली अता फरमा। या अल्लाह मरण खां पोइ सरकार दो आलम हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा अहमद मुज्तबा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हथन सां हौज़ कौसर जा जाम नसीब फरमा। मदीने जे मीर जी शफ़ाअत नसीब फरमा। या अल्लाह कबाइली झगड़न जे लानत मां आज़ाद बणा। या अल्लाह सबा झड़ी सिंध के बागुन जे वातन मां आज़ाद बणा। सिंध के एक दफ़ो ॿीहर बाबुल इस्लाम बणा। हिते क़ुर्आन जो कानून नाफ़िज़ फरमा। मदीने जे मीर जी शरीयत नाफ़िज़ फरमा। या अल्लाह राज़ी थी पंहिंजो रज़ामंदो नसीब फरमा। सुब्हान रब्बिक रब्बिल इज़्ज़ति अम्मा यसिफ़ून व सलामुन अलल मुरसलीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन बिरहमतिका या अर्हमर राहिमीन। ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। जिंदगी बाकी मुलाकात बाकी यही मोकलनिया। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू।